बिल्कुल ही उन नौजवान राशिद जेको आहे उहो ॿुधायो वञे थो त उहो शादीशुदा हो ऐं उनजा ॿ मासूम ॿारड़ा जेके आहिनि उहे आहिनि, हिकु पुटु ऐं हिकु नियाणी। उहे बि मासूम ॿारड़ा आहिनि, 4 सालनि जो पुटु आहे ऐं 2 सालनि जी जेका आहे उनजी उहा नियाणी आहे। इलाज लाइ वठी वञी रहियो हो त हिनखे वाक़ियो पेश आयो आहे। असां सख़्तु लफ़्ज़नि में मुज़मत कंदासीं ऐं उहो जेको उतां जो होम मिनिस्टर ज़िया लंजार आहे उन जे इलाइक़े में थियो आहे। सो असां लाइ तमामु ॾुख ईंदड़ आहे ऐं उनजो दोस्त आहे सफ़ा गहरो, ऐं मुंहिंजो कॉलेज मेट हुयो, क्लासमेट बि हुयो मूंसां गॾु। उन 4 खां 5 साल गॾु गुज़ारिया आहिनि। तमामु घणो असांखे अफ़सोस थियो आहे। वाक़ियो जेको आहे उहो ख़ासि तौर ते थर जिते पुरअमन खितो आहे, थर में अमन जी जेकर ज़िक्र कंदासीं त अमन जो थर गहवारो सॾियो वेंदो आहे। उन अमन जे गहवारे जो रहवासी जेको पंहिंजे पीउ खे गंबट अस्पताल में साई जो इलाज कराइण लाइ वठी वञी रहियो हो त इन क़िस्म जो जेको धाड़ियल कल्चर आहे उहो रोनमा थियो आहे। ख़ासि तौर ते जेकॾहिं ही वारस ॿुधाइनि था त ही उन इलाइक़े में क़त्ल थियो आहे जंहिंजो घरू वज़ीर जेको सूबाई घरू वज़ीर ज़िया हुसैन लंजार जेको आहे उहो उन इलाइक़े जो आहे ऐं उन इलाइक़े में अहिड़ो धाड़ियल राज हुजे ऐं उन इलाइक़े जो वज़ीर जेको घरू वज़ीर हुजे ऐं इन क़िस्म जा वाक़िया जेके आहिनि उहे जनमु वठनि था त तमामु घणा सुवाल जेके आहिनि उहे हिन असांजी सरकार जेका सिंध सरकार हाणे मौजूदु आहे उन ते उभरनि था। जेकॾहिं ॾिसिजे त मक़ामी चूंडियल नुमाइंदनि जो जेको किरदारु आहे उहो हेसि ताईं ख़ामोशी वारो नज़र अचे थो, छाकाणि हिन लोकल जेके थर जा माण्हू आहिनि उन्हनि जी एप्रोच जेके पंहिंजनि ई चूंडियल नुमाइंदनि ताईं हूंदी आहे। उनखां पोइ उहे चूंडियल नुमाइंदा ई उते उन इलाइक़े में या सिंध जे ॿिए कंहिं इलाइक़े में उहे एप्रोच करे इन क़िस्म जी का कार्रवाई जेका ख़ासि तौर ते जेके छाकाणि हाणे पुलिस पंहिंजो रवायती किरदारु जेके उते अदा कंदी आहे। सदाईं पुलिस चवंदा उते चयो वेंदो आहे, जेके असांजा ज़रिया दावा कनि था त पुलिस उते धाड़ियल कल्चर जेका आहे उनखे जनमु ॾेई वेठल आहे। उनजे करे अहिड़ा वाक़िया जेके आहिनि उहे रस्ते वेंदड़ माण्हुनि सां पेश अचनि था। तमामु ॾुख ईंदड़ वाक़ियो ही पेश आयो आहे ऐं असीं उन तॾे ते मौजूदु आहियूं ऐं हिन वारसनि सां WTN जी टीम जेका आहे उहा तहज़ियत जो इज़हार बि करे थी। उनखां अलावा असीं ही छाकाणि वारस बि मुतालबो कनि था हिन नौजवान जेको शहीद थी वियो आहे राशिद बोड़ेपोटो, उनजो केस जेको आहे उहो उनजी पुलिस जेको उन हद जो जेको SHO आहे उनखां अलावा उन धाड़ियल कल्चर जेका आहे उन मथां दाख़िल करे हिननि सां इंसाफ़ फ़राहम कयो वञे त सम्झां थो त अहिड़ा वाक़िया जेके आहिनि उहे जनमु न वठी सघनि। जी।